तकरीबन 2 माह का अरसा गुजर चुका, मगर मोहल्ला यार मोहम्मद बिरोही में बरसात का पानी अब भी गलियों में मौजूद है, जिससे इलाका मकीनों को आने जाने में मुख्तलिफ तकालीफ का सामना करना पड़ रहा है। पर म्युनिसिपल वारनि ऐं जेके पब्लिक हेल्थ वारनि चवनि था त हे पाणी तव्हां छॾियो, हिन पाणी खे छॾियो, हे 2-3 महीननि में तव्हांजे लाइ हे माना ज़रियो पाणी मिठो थी वेंदो। बाबा हे न हक़, हे ख़ुदा, बसि ख़ुदा वास्ते जेके MNA MP खे असांजो इहो अर्ज़ु आहे, बाबा हे जेके असांजो जेको ॻोठ सां जेको हशर आहे साईं, किथे बि न आहे साईं। जेके पीपल्स पार्टी या जेके भी आहिनि आला उहिदेदार जेके भी आहिनि, असांजो इहो मुतालबो आहे असांजो पाणी कढाए ॾियो, बसि महिरबानी करे असांजो पाणी कढाए ॾियो। त हिन बरसातुनि में हे जेको सिम ठहियलु आहे, इहो सिम न आहे, असांजे लाइ अज़ाबु आहे। माना असांजे बोड़ण जे लाइ, शहदाद कोट खे बोड़ण जे लाइ सिम ठाहियो वियो आहे। 2010 जी बोड में बि इहो सिम भॻो, इहो सॼो ॻोठ यार मोहम्मद सॼो ॿुॾी वियो, फैज़ मोहम्मद इलाइक़ो सॼो शहर। हिन बरसातुनि में बि इहो 7-8 फुट पाणी सिम जो आयो। उन खां पोइ असां पंहिंजी मदद पाण पाणी कढायो आहे। मशीनरियूं, डीज़ल ख़र्च, दरपदरी, ॿार घरनि खां निकिरी विया, ट्रप ट्राड़ी भिॼी वियो, जॻहियूं किरी पियूं, सॼो नुक़सानु थी वियो। ख़ुदा वास्ते सर्वे बि कयो, असांजो हक़ असांखे ॾिनो वञे। ऐं मुसलसल 1.5 महीनो थियो आहे त पाणी असां वटि बीठो 7-8 फुट ॻोठ यार मोहम्मद महला में। बस वारनि खे चयोसीं, पब्लिक हेल्थ वारनि खे चयोसीं, म्युनिसिपल कमेटी वारनि खे चयोसीं, अबा हे पाणी खे असां ग़रीबनि जो कढाए ॾियो त असांजो को गुज़र सफ़र थिए, अचणु वञणु थिए। साईं इन्हनि इहा ई ॻाल्हि कई त बाबा इहो पाणी तव्हांखे ज़र थी मिलंदो, तव्हां पाण पीअंदव। हाणे इहो असां पाण पीअंदासीं। हाणे असां पाण हिन पाड़े वारनि बस सां पंहिंजो 5-5 रुपया करे पाण चंदो करे पाण ई माना इहो पाणी कढियो आहे। पोइ बि 4-5 फुट अञा पाणी आहे। हेॾी हालत आहे, ॾिसो बीमारियूं पकड़िजी वियूं आहिनि, बीमारी मलेरिया, हर घर में 4-5 माण्हू बीमार आहिनि। हाणे असां बीमारी जी कयूं या पेट जी कयूं साईं? को अचे ई नथो, को PPO ओलदार, को वॾो को समझदार न, बाक़ी वोटर में भाॻा था अचनि, असांखे वोट ॾियो। पर वश न्यूज़ से बात करते हुए इलाका मकीनों ने कहा कि मुंतखब नुमाइंदों की खामोशी उनकी नाअहली का मुंह बोलता सबूत है, जो हम कभी नहीं भूल सकते। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदाद कोट।